Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. सुप्रीम कोर्ट में जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा नज़रसानी केस जी ॿुधणी। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा दलील ॾिना त अवां बुज़ुर्ग शख़्स खे मुश्किल कम में विझी छॾियो आहे। जस्टिस मंज़ूर मलिक जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सां मुख़ातिब थींदे चयो त अवां बुज़ुर्ग कंहिंखे कोठियो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त मुंहिंजा ॿार अच्छा थी विया आहिनि, इन करे बुज़ुर्ग थी वियो आहियां। जस्टिस मंज़ूर मलिक सरीना ईसा खां माज़रत करे छॾी। जस्टिस मुनीब अख्तर चयो त गुज़िरियल ॾींहुं सवाल पुछण जो मक़सदु दिलि ॾुखाइणु न हो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा दलील ॾिना त कुझु देरि में 3 सवालनि जा जवाब जमा कराईंदुसि। जस्टिस मुनीब अख्तर सरीना ईसा खां माज़रत करे छॾी। मुल्क में कोरोना वेझे वधीक 148 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 5499 नवां केस साम्हूं अची विया। टेस्ट मुस्बत अचण जी शरह 11% खां वधी वई। कराची जे इलाइक़े क्यामाड़ी जे मुख़्तलिफ़ यूसीज़ में 2 हफ़्तनि लाइ स्मार्ट लॉकडाउन लागू। अॻूणे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सईद उज़्ज़मा जो पुटु कराची में हमले दौरान मौजज़ाणे नमूने बची वियो। अफनान सिद्दीकी जो चवणु आहे त राति जो हथियार बंदनि घर अंदरि दाख़िल थी फायरिंग करे ॾिनी। 2 गोलियूं भित खे लॻियूं। फायरिंग दौरान घरू मुलाज़िम गुल ख़ान पाण खे बचाइण जी कोशिश दौरान किरी ज़ख़्मी थियो। इस्लामाबाद में वालिद जे प्लॉट ते हिकु शख़्स सां तकरार हलंदड़ आहे। हमले में इन्ही तकरार खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी अॻूणी चेयरपर्सन पीपी अॻवान फरज़ाना राजा जा गिरफ़्तारी वारंट जारी। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत तरफ़ां करप्शन रेफरेंस ते ॿुधणी दौरान हर पेश न थियण ते फरज़ाना राजा मथां कावड़ जो इज़हार। फरज़ाना राजा जे वकील अदालत खे आगाही ॾींदे चयो त संदसि असील हाज़िरी खां मुस्तक़िल छूट लाइ दरख़्वास्त दाख़िल कई आहे। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त फरज़ाना राजा खे मुस्तक़िल छूट घुर्जे त ॿीहर अदालत में पेश थियणो पवंदो। इहो मुमकिन नाहे त जवाबदार बर्तानिया में वेठल हुजे ऐं असां हिते खेसि हाज़िरी खां छूट ॾियूं। फरज़ाना राजा सूदो ॿिया पेश न थियण सबबि जवाबदारनि मथां फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। रेफरेंस ते ॿुधणी 24 मई ताईं मुलतवी। सिंध हाई कोर्ट में ए ऐं ओ लेवल जे शागिर्दनि जे फिज़िकल इम्तिहाननि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। वफ़ाक़ी तालीम वारी वज़ारत अदालत में जवाब जमा कराए छॾियो। एडिशनल अटर्नी जनरल अदालत खे ॿुधायो त NCOC इम्तिहान वठण जी इजाज़त ॾिनी आहे। अदालत धुरिन खां दलील तलब करे वरिता। पनवाकिल जे कच्चे में पुलिस जो 2 मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन। DSP पनवाकिल सईद शेख ज़ख़्मी। पुलिस मौजिब नूर इलाही कलवर ऐं फराज़ कलवर जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन शुरू कयो त धाड़ेलनि फायरिंग करे ॾिनी। DSP खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस आर्ज़ी तौर ऑपरेशन बंदि करे छॾियो। धाड़ेलनि मुख़बिन जे वारसनि खां 1 करोड़ रुपया भुंग तलब कयो हो। मशहूर गुलकारा सनम मारवी अॻूणे मुड़ुस हामिद अली बहलूल ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराए छॾियो। लाहौर जे इस्लामपुरा थाणे ते गुलकारा तरफ़ां केस दाख़िल करायो वियो। सनम मारवी अॻूणे मुड़ुस ते इल्ज़ाम हयो आहे त हुन साथियुनि सूदो खेसि अग़वा करण जी कोशिश कई। मज़ाहमत ते तशद्दुद जो बि निशानो बणायो वियो। नवाब शाह जी दहशतगर्दी टोड़ अदालत फंक्शनल लीग अॻवान फ़कीर मोहिब जमाली 8 केसिस में 7 ॾींहं जे रिमांड ते जेल हवाले। पुलिस 5 ॾींहं अॻु फ़कीर मोहिब जमाली खे 8 केसिस में गिरफ़्तारी ज़ाहिर कई हुई। वाक़ई ख़िलाफ़ फंक्शनल लीग कारकुननि जो एहतजाज।